सिंध यूनाइटेड पार्टी पारां ओॿावड़े में सिंध सभा जे काफ़िले में शरीक न्याणियुनि जे कयल तज़लील ख़िलाफ़ सुभाणे सॼी सिंध में एहतजाजी मुज़ाहरन जो ऐलान कयो वियो। झंपीरे में नाले वारे कहाणीकार रसूल बख्श दरसे जे विछोड़े ते वारसनि सां ताज़ियत करण बाद एसयूपी जे मरकज़ी अॻवान सईद ज़ैन शाह साफ़िन सां ॻाल्हाईंदे चयो त सिंध में पीपी जी हुकूमत में सभ खां वधीक क़ौमी कारकुन खंभे गुम कया विया आहिनि, जिन जो सालनि ताईं को बि ॾस पतो नथो ॾिनो वञे। ओॿावड़े ते जेको पुरअमन एहतजाज जेको असांजो आइनी हक़ आहे उहो असांजे कॉमपरस दोस्तनि जेके मिसिंग पर्सन्स हुई उनजे एहतजाज लाइ कराची खां मार्च पे कयूं, हुते विया। उन ते सिंध पुलिस जे हिन महिल ते असीं सिंध हुकूमत जी मज़म्मत कयूं। हिन मिसिंग पर्सन्स बि जो घणो तइदाद बि हिन पाकिस्तान पीपल्स पार्टी जी हुकूमत दौरान ई थियो आहे ऐं उन लाइ तदारुक बि को कोन था कया वञनि, कोर्टुनि मां रेफर था करियूं त को बि क़दर नथा कनि। ऐं अॼु वरी हुननि राति उन्हनि ते हमिलो करे कूड़ा केस करे ऐं पहिरीं न्याणियुनि जी ऐं नौजवाननि सभिनी खे ॿधी गिरफ़्तार करे बेहुमती कई। असां इन सिर्फ़ु मज़म्मत करियूं था, पर इन लाइ असीं सुभाणे सॼी सिंध में एहतजाज जी कॉल था ॾियूं। सॼी सिंध जे सभिनी ज़िलनि में एहतजाज कयो वेंदो ऐं इन जे ख़िलाफ़ु इन सिंध हुकूमत जे सिंध पुलिस जे हिन अमल जे ख़िलाफ़ु मज़म्मत कई वेंदी ऐं इन जे ख़िलाफ़ु एहतजाजी तहरीक बि अॻिते हलाईंदी। पर हीअं सिंध यूनाइटेड पार्टी पारां असां सुभाणे ज़िलनि में मुज़ाहिरा कया। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk